नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरह। सुप्रीम कोर्ट 16,000 मुलाज़िम खे बहाल करे छॾियो। हुकूमत जूं नज़रसानी वारियूं अपीलूं रद्द। अदालत इख्तियार इस्तेमाल कंदे मुलाज़िमनि खे बहाल कयो। जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में 5 रुकनी बेंच फ़ैसिलो ॿुधायो। को बि अहिड़ो फ़ैसिलो नथा ॾेई सघूं जेको आइन ऐं कानून जे टकराव में अचे। कंहिंखे बि नाअहल शख़्स खे सरकारी नौकरी लाइ अहल करार नथो ॾेई सघिजे। यकीनी बणाईंदासीं त को बि चोर दरवाज़े मां इदारनि में दाख़िल न थिए। आइन हिकु तक़दुस आहे जंहिंजो तहफ़ुज़ असांजी ज़िम्मेवारी आहे। मुलाज़िमनि जा मसइला हिकु इंसानी हमदर्दी जो मसइलो आहे। जस्टिस उमर अता बंदियाल जा रिमार्क्स। पीपल्स पार्टी तरफा अॼु समूरे मुल्क में गैस जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। पीपी चेयरमैन 30 नवंबर ते पेशावर में जलसे दौरान गैस जी खोट ख़िलाफ़ एहतजाज जो सॾु ॾिनो हो। पार्टी ज़रियनि जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी 27 दिसंबर ते गढ़ी खुदाबख्श भुट्टो में ईंदड़ लाहे अमल जो ऐलान कंदो। मुल्क में कोरोना वायरस के 14 मरीज़ फौत। फौतन जो अंग 28,863 थी वियो। 24 कलाकनि दौरान 277 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस की शरह 0.66 रही। लाड़काणे वेझो वॾा महर में मुबैना पुलिस मुक़ाबले बाबति छिरकाईंदड़ इंकशाफ साम्हूं अची विया। DIG तरफ़ां जोड़ियल टीम अॻूणे SHO ऐं ॿियनि एहलकारनि जा बयान कलमबंद करे वरिता। फायरिंग में शहीद थियल एहलकारनि ते बदतरीन तशद्दुद कयो वियो हो। SI मुज़फ़र खोसो ऐं एहलकार नवाब जतोई खे शहादत खां अॻु 1 कलाक ताईं कमरे में बंदि कयो वियो। SSP जी इजाज़त खां पोइ पुलिस ॻोठ वॾा महर में दाख़िल थी। वाक़े खां पोइ पुलिस एहलकारनि जा लाश 3 कलाकनि ताईं वाक़े वारे हंधि पयल रहा। एहलकारनि जा बयान। घोटकी वेझो ट्रैक्टर ट्राली सां मोटरसाइकिल जो टक्कर। 1 ॼणो फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। पीर मुबारक बगदादी वटि हादसे जे नतीजे में गुलाम अली मीराणी फौत थी वियो। सिलहार में दरवेश नीगरी सां वहशी जवाबदार पारां ज़बरदस्ती ज़्यादती वारो मामलो। नीगरी जे वालिद जी फरियाद ते थाणे ते जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस जवाबदार खे अॻु में गिरफ़्तार करे चुकी। मुल्क के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौसम खुश्क रहंदी। मौसमियात खाते जो चवणु आहे त मुल्क के मथाई इलाइक़नि ऐं उत्तर बलूचिस्तान में बरसात जो इम्कान। आज़ाद कश्मीर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात ऐं पहाड़ी ते बर्फ़ पवंदी।